नाज़रीन, सुल्तानकोट वेझो पुलिस जे मुबैना मुक़ाबले में मारिजी वियल नौजवान जे वारसनि एहतजाज कयो आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। जीअं त नाज़रीन, सुल्तानकोट भरिसां अमन शरीफ थाणे जी पुलिस मबीना मुक़ाबिलो ॼाण आहे। ॿिनि नौजवाननि मोहम्मद शरीफ जाफ़री ऐं हिकु ॿियो नौजवान आहे चकवासी हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखे थो। ॿिन्ही ॼणनि खे मबीना मुक़ाबिलो ॼाण आहे, उन्हनि खे मारियो आहे। हिते मोहम्मद शरीफ जाफ़री जा वारस आहिनि जेके एहतजाज करे रहिया आहिनि। वधीक हिननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो कहिड़ो चवणु आहे। मुड़ुस वञो वरितो आहे पुलिस, पोइ असांजे पाड़े में हुयो, असां बि कंहिं को ॻाल्हि ॻोल्हा कयासीं। वेगन ॻोल्हाई, मुड़ुस सौदो वठण वियो या असर हुयो, मुहर्रम जो महीनो हुयो, सौदो वठण वियो। मालिक फोन आया त मुड़ुस पुलिस वरितो। पुलिस वरितो त हाणे ख़बर न आहे। हेॾे होॾे ॻाल्हि ॻोल्हा कयासीं त पुलिस मुड़ुस आहे त 5 लख ॾींदव त मुड़ुस छॾंदासीं, न ॾींदव असां मारंदासीं। असां वटि ग़रीब माण्हू 5 लख काॾे अचनि। पोइ इहो राति असांखे अची लाश मिलियो। पाड़े सिरिया हिते वेठल आहे, हारी नारी आहे, न हिन जो अॻे सुन वग़ैरह कुझु बि कोन्हे को साईं। इहो बेजाइज़ी हले थी। मुहर्रम महीनो आहे, उहो वियो आहे सौदो वठण, उन सौदे मूजिबि हुनखे वठी बंदि करे ऐं हिनखे इहा ख़बर पइजी वई त असांजो पुलिस वतो आहे। उन 5 लख घुर कई। 5 लख जो हे ग़रीब माण्हू पेट पालण में पूरा रहे, 5 लख काॾां अचनि। उहो जेको राति मारे सुबुह ते उहो पंहिंजो मुक़ाबिलो ॼाणाए करे उहा ॻाल्हि कई अथऊं। बाबा पियो आहे जेको मुयल मुड़ुस असांखे। कोटियूं छाजे लाइ खोलियूं वयूं आहिनि, वठी करे कूड़ा मुक़ाबिला ॼाणाया था वञनि। पैसा ॾियूं त सही आहे, उन्हनि खे छॾियो थो वञे। जो पैसा कंहिं ग़रीब वटि न आहिनि त पोइ उनखे मारियो थो वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे। कल्ह छा मुंहिंजो छोकिरो असांजो वताई वठी पियो, उन्हनि खे मारियो दुश्मन जे हथां। तव्हां ॾींदव जीअं बि कयो, तव्हांजे हथ आहियूं। मारियो बि तव्हां, तारियो बि तव्हां, तव्हांजे हथ सां आहियूं न। जेके आहिनि इंसाफ़ कंदा। हा, उहो कनि न। हाणे नंढड़ा बचड़ा अथसि, हे माउ अथसि वेचारी। हाणे इनखे केरु पालींदो, केरु ॾींदो इनखे अहिड़ो वैल। साईं, असांजी हिते हारपो आहे, राखी असां कंदा आहियूं। ॿियो कमु असांखे कुझु बि न आहे, राखी कमु कंदा आहियूं। हे कल्ह 12 बजे हिते वियो, मुहर्रम महीनो हुयो, इनजे खां इहो ख़तमु बजो कटराईंदासीं, वही सौदो वठी अचो। हितां वियो मोटरसाइकिल ते चढ़ी शहर वियो सौदो वठण। 12 बजे वियो, शाम 3 बजे फोन ते राब्तो कई अथनि तुम्हारो भाउ पुलिस भॻतो अथनि। तंहिंखां असां घुर कईसीं। असांखां हिननि पैसा घुरिया 5 लख। 5 लख पैसा असांखे ॾींदो त असां छॾींदासीं, न त मारींदासीं। असांजो पंहिंजो बिरादरीअ जो मसइलो आहे। जाफ़रीन सां असांखां 5 लख घुरिया था त असां 5 लख न ॾींदासीं त आख़िरी हुन जाफ़री बिरादरी खां पैसा वठी कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मुंहिंजो भाउ राति मारियो अथसि। इहा सुबुह असांखे ख़बर पई जेके असांखे लाश अची मिलियो। जीअं त नाज़रीन, सुल्तानकोट भरिसां मबीना मुक़ाबले में अमन पुलिस पारां खंबे खणी नौजवान मोहम्मद शरीफ जाफ़री खे जे वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो चवणु हुयो त असांजो नौजवान शिकारपुर खां सौदो वठी वेगन ते वापसि अची रहियो त हुनखे सुल्तानकोट पुलिस लाहे हमान पुलिस हवाले कयो। ऐं हमान पुलिस जेको आहे असांखां 5 लख रुपयनि जी घुर कई, जेका असां ग़रीब हुयासीं, न ॾियण जे करे असांजे नौजवान खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारियो आहे। हिननि SSP शिकारपुर, DIG लालकाणो, IG सिंध खां अपील कई आहे त इन मामले जी शफ़ाफ़ नमूने सां जांच करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़, सुल्तानकोट।